बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक पंजूं पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे योमे आज़ादी। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक के पढ़ण जे तरफ़। सबक पंजूं योमे आज़ादी। दुनिया में इंसान ने मुआशरती ज़िंदगीअ जा केतिराई उसूल, रीतियूं, रस्मूं ऐं ख़ुशीअ तोड़े ग़मीअ जा ॾिहाड़ा मुक़ररु करे छॾिया आहिनि। हू उहे ॾींहं पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां मल्हाए ख़ुशीअ या ग़म जो इज़हार कंदा आहिनि। अहिड़नि ॾिहाड़नि में के ॾींहं मज़हबी हवाले सां मल्हाइबा आहिनि त किन जो वास्तो समाजी ऐं तारीख़ी हवालनि सां हूंदो आहे। अहिड़ा क़ौमी ॾींहं या तहिवार क़ौमनि जी तारीख़ में वॾी अहमियत वारा थियनि था। असांजे मुल्क पाकिस्तान में पिणु अहिड़ा ॾींहं मुक़ररु तारीख़नि ते हर साल मल्हाया वेंदा आहिनि। उन्हनि ॾींहंनि मां हिकु ॾींहुं योमे आज़ादी जो आहे, जेको 14 अगस्त ते हर साल वॾे धाम धूम सां मल्हायो वेंदो आहे। 14 अगस्त असां पाकिस्तानियुनि लाइ अहिड़ो हिकु अज़ीम ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते पाकिस्तान जे नाले सां हिकु नओं मुल्क दुनिया जे नक्शे ते उभरियो। उन ॾींहुं क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह रहमतुल्लाह अलैह जी अॻुवाणीअ में वॾी जदोजहद ऐं क़ुर्बानियुनि खां पोइ हिकु आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार मुल्क जी सूरत में असांखे नसीब थियो। पाकिस्तान जे बानीअ क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजी पहिरीं क़ौमी ख़िताब में सख़्त महिनत, इतिहाद ऐं कामिल यक़ीन जे मुतालिक़ ताक़ीद कंदे हिकु नए अज़्म सां बिना कंहिं ज़ात पात जी फ़र्क़ जे मज़हबी मतभेद खां सवाइ मुल्की सलामती ऐं ख़ुशहालीअ लाइ जिदोजहद करण जो फ़रमान जारी कयो। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह रहमतुल्लाह अलैह पाकिस्तान जे समूरनि रहवासियुनि खे पंहिंजी ज़ाती ज़िंदगी आज़ादीअ सां गुज़ारण ऐं मज़हबी तोड़े समाजी मसइलनि में ख़ुदि मुख़्तियार रहण जो पिणु यक़ीन ॾियारियो। असीं योमे आज़ादीअ खे सरकारी तोड़े ख़ानगी तरह ते वॾे जश्न तौरु मल्हाईंदा आहियूं। वफ़ाक़ी सरकार पारां हिन ॾींहं जी शुरूआति 41 तोबनि जी सलामीअ ऐं क़ौमी झंडे फड़काइण सां कई वेंदी आहे। हिन ॾींहं ते समूरियुनि सरकारी आफ़ीसुनि, स्कूलनि, इस्पतालुनि ऐं घरनि वग़ैरह ते क़ौमी झंडो फड़कायो वेंदो आहे। हिन ॾींहं ते असांजे मुल्क जा रहवासी रंग बिरंगी कपिड़ा पाए पंहिंजे क़ाइद ऐं पाकिस्तान जे बानीअ जे मज़ार ते हाज़िरी भरींदा आहिनि। स्कूलनि, कॉलेजनि ऐं अवामी मेड़नि में मिठाइयूं विरहायूं वेंदियूं आहिनि। पूरे मुल्क खे पाकिस्तानी परचम वारनि झंडियुनि ऐं झालरुनि सां सींगारियो वेंदो आहे। घरनि तोड़े आफ़ीसुनि ते चराग़ान कयो वेंदो आहे। वॾा वॾा मेड़ गॾु थी
आज़ादीअ जी अहमियत खे उजागर करे वतन सां मोहबत जो अज़म वरजाईंदा आहिनि। योम आज़ादीअ वारो जशन सॼो ॾींहुं जारी रहंदो आहे। स्कूलनि ऐं कॉलेजनि जे शागिर्दनि लाइ मार्च पास्ट ऐं तक़रीरी तोड़े रांदियुनि जा मुक़ाबला कराइण जो पिणु बंदोबस्तु कयो वेंदो आहे। हिन ॾींहं ते अख़बारनि जा ख़ासि नंबर कढी क़ौमी सूरमनि खे ख़राजे तहसीन पेश कयो वेंदो आहे। उन खां सवाइ क़ौमी सूरमनि जूं तस्वीरूं ॾेई तारीख़ वरजाए नई नस्ल खे आगाह कयो वेंदो आहे। इख़बारी इश्तिहारनि ऐं मज़मूननि में आईंदे लाइ पैग़ाम ॾिनल हूंदो आहे त मुल्क खे तरक़ी याफ़्ता ऐं ख़ुशहाल बणाइण लाइ कहिड़ा कहिड़ा क़दम खणण घुरिजनि। हीउ ॾींहुं असां पाकिस्तानियुनि लाइ वॾी अहमियत ऐं सुरहाईअ जो ॾींहुं आहे। असांखे हिन ॾींहं ते मुल्क जी तरक़ीअ ऐं वाधारे जो अज़म वरजाइणु घुरिजे।